कोमल तू पोइते हेठी वञ। माना चाहींदुसि त मुंहिंजे हूंदे पहिरियां तूं मारी वञी। न चाकर न, मां तुंहिंजी मौत ॾिसी न सघंदसि। कोमल यकीन कर त तुंहिंजी मौत मां बि न ॾिसी सघंदुसि। ईअं ई महाराणी बेगम जो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसण न पियो चाहियां, पर पंहिंजी अखियुनि सां राणी बेगम खे तड़पंदो ॾिठुमि ऐं इहो सॼो माहौल तो जोड़ियो, चाकर खान तो जोड़ियो। मां तोसां अॼु इहो वचन थो करियां त मूंखे कसम आहे तुंहिंजी इन क़बर जी आली मिटीअ जो, मां अकबर ख़ान जी क़बर तुंहिंजी हिन क़बर सां गॾु खणंदसि। अकबर ख़ान खे इते ई दफ़न कंदसि। रावल खान ज़िंदा है ऐं हू वापसि अचे पियो थो। छा रावल खान ज़िंदा है? जी बिल्कुलु, हू ज़िंदा है, हू वापसि ॻोठ अचे पियो थो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।